चक्कर वगैरह दे अचे पर इंशाल्लाह बे चक्कर खिदमत में मौके दे मानी वगैरह जरूर खाइजो बिल्कुल साईं हाणे टाइम ओवर थियो आहे कड़ी मानी सलाह कयो नमाज जो टाइम भी थे नमाज ये जल्दी पते इकट्ठे होने इकट्ठे इंशाल्लाह मां राउंड वगैरह दे अचे नवा ताज़ा थी वेंदा से राउंड हंदा ठीक आहे ठीक है साईं ठीक है इकट्ठे इकट्ठे हो चलो न ॾिसंदा पढ़ाई गाॾी वेही रहा शुक्र है भाई इतने थोड़ी देर याद है मानी पानी खानी पई है टाइम वाला लिखो बलवा हमरा बस छा क्यों उता कदे मेहमान जेको असाने घणा इंदा आहिनि तकरीबन यार सॼो ॾींहुं दोस्त संगत सॼनि खे टाइम ॾियणो थो पए व्लॉगिंग भले थी पई हाणे बस तव्हां ॿाहिरि सपोर्ट जी ज़रूरत आहे यार लोकेशन वग़ैरह हिकु चक्कर वरी ॾिसो हीअ अलाए छो थो मटी अचे लेकिन मानी खाई पोइ वेंदो हेॾे वरी किनी नज़रुनि में छो मोटी आई वरी घर में मानी न ॾिनऊं या छो भला मानी खाई पोइ थो वञा होता मुंहिंजी यारी नहीं हलो हलो